तव्हांखे घर मां चिकन शामी कीअं ठाहिजनि ऐं उनजे लाइ जेको आहे सो वॾी ज़ाइकेदार उस्ताद मीरबर घराणे जो त हीअ कुकिंग जेका आहे उहा असांजी ट्रेडिशन्स में बि आहे असांजे। त अॼु मां तव्हांखे चिकन शामी ठाहींदुसि। हे अधु किलो मुर्गीअ जो गोश्त आहे, उनखां पोइ पाउ खनि दाल जेका भिॼाए छॾी आहे, उनखे अधु मुनो कलाकु भिॼायल हुई, हस्बे ज़रूरत लूणु तव्हां विझी सघो था, उनखां पोइ ॻाढ़ा मिर्च बि ज़रूरी आहिनि ऐं हीउ गरम मसालो आहे जंहिंमें जीरो आहे, धाणा आहिनि, कारा मिर्च आहिनि, फोटा आहिनि, दालचीनी आहे, लौंग आहिनि। इहे ज़रूरत जे मुताबिक़ जेतिरो विझंदव ओतिरो ज़ाइको बि थी सघे थो। उनखां पोइ हे थूम, हे अदरक बि विझी सघो था तव्हां ज़ाइके जे लाइ, बसर इहे कुटबा ऐं हीअ जेके आहिनि सावा मिर्च, सावा धाणा ऐं फूदनो, हीअ शयूं जेके आहिनि इहो असांजो रेसिपी आहे। पंहिंजे घर जे लाइ ठाहींदा आहियूं, पोइ तव्हांखे बि ॾेखारियूं था, असां बि इंजॉय कंदासीं। हीअ जेके सभु मसाला ॾिसी रहिया आहियो जेको असांजी रेसिपी आहे, उन में हाणे गोश्त तक़रीबन अधु कलाकु या 15-20 मिंट उॿारिबो, हीअ उन में विझी छॾिबो त जीअं हीअ बि ॻरी वञे। ऐं हीअ जेको गरम मसालो तव्हांखे ॾेखारियां त इहो बि असां कुटे ऐं पोइ जेको हिननि जी जेके पेस्ट ठहंदी कुटजण खां पोइ सभु शयूं कुटबियूं लूणु मिर्च खां सवाइ, उन खां पोइ हिन में मिक्स थींदियूं त पोइ जेको आहे सो मां तव्हांखे प्रोसेस में ॿुधाईंदो चवां त छा छा थो थिए। फ़िलहालु हाणे असां मुर्गी ऐं दाल खे जेको आहे सो उॿारण जे लाइ जेको रखंदासीं। हीअ हाणे गरम मसालो असां जेको आहे रखियो आहे, जेको असां मुहिरीअ में हाणे लाहींदासीं ऐं उन खां पोइ कुटींदासीं। हीअ जीरो आहे, उन में धाणा आहिनि, फोटा आहिनि, दालचीनी आहे, लौंग आहिनि। हीअ हाणे हिन ते जेको आहे असांजो कुटको शुरू थींदो, जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ इनखे असां पेस्ट कुटींदासीं। तव्हां ग्राइंड बि करे सघो था, जंहिंखे आहिनि पंहिंजी सहूलियतूं, पर नेचुरल नमूने सां जेकॾहिं तव्हां हर शइ कंदव त उनजो ज़ाइको वरी तव्हां ॿियो ॾिसंदव। हीअ जेको असां मसालो जेको गरम मसालो तव्हांखे ॾेखारियो, हीअ असां हुनखे कुटियो आहे ऐं इहो हिन थांव में जेको आहे सभु शयूं कुटिजी पवंदियूं, तव्हां पोइ वरी मंज़र ॾिसंदव। गरम मसाले जे कुटण खां पोइ हीअ जो असां वटि बसर आहिनि ऐं सुकी थूम, इन खे हाणे असां कुटींदासीं। हाणे जेको आहे सो हिनखे मोहरीअ में नेचुरली जेको कुटको आहे उहो जो ज़ाइको ॿियो आहे, मशीनुनि में जेका शइ हूंदी उनजो ज़ाइको ॿियो हूंदो। त कोशिशि करे तव्हांजी महिनत करे जेकॾहिं शयूं हीअ ॾिसो था, हाणे बसर ऐं थूम, हाणे बसर जेके आहिनि उहे ॾिसो था त मां मोहरीअ में कुटिया आहिनि ऐं हीअ जेके आहिनि बसर ऐं थूम जेको आहे उहा असांजी कुटिजी वई, जेका हिते गॾु थी थींदियूं शयूं तव्हां ॾिसंदव। उन खां पोइ हीअ जेको आहे सो साओ मसालो असां वटि पियो आहे, जंहिंमें फूदनो आहे, धाणा आहिनि, सावा मिर्च आहिनि। हाणे हिननि जो वारो, इहे बि ईअं पेस्ट हिननि खे कुटबी, इहे बि हर साओ साइज़ जीअं सुहिणा ऐं सुठा। हीअ हाणे हिन में बि हिनखे बि जेको आहे असां हिन में कुटींदासीं ऐं पेस्ट कंदासीं। हीअ ॾिसो त साओ मसालो जेको आहे कुटिजी वियो। हाणे हीअ जेको आहे असां इनखे बि साॻे जेको आहे थोरो तिखो हूंदो आहे, उनजे करे गॾे में ईअं कयो त हथनि खे ॿ टे दफ़ा धोईंदा प्रोसेस ख़तमु करण सां। हीअ गोश्त हाणे उॿारिजी वियो आहे सुठे नमूने सां ऐं ॻरियल आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो। हाणे हीअ जेको आहे सो जेके सॼियूं बूटियूं आहिनि, जॾहिं बि पचायो त सीने वारो गोश्त वठंदो, तव्हांखे हॾियूं जेको आहे घटि मिलंदियूं। हे हिन में जेका आहे हाणे असां हिन मूजिबि आहिनि सफ़ाई कंदे हॾियूं कढंदा वठूं। सीने वारे पीस में हमेशह हॾियूं घटि हूंदियूं, बाक़ी जेके निजूं कुझु बूटियूं आहिनि जंहिंमें हॾियो न आहे उहो तव्हां आराम सां जेको आहे जंहिंमें महसूसु कंदा आहे त उहो छॾाए उहो हिनखे हाणे तव्हां पोखरी मुंगरी हिन लाइ ॾाढो ज़बरदस्त कमु ईंदी आहे। ऐं हीअ ॾिसो था हाणे मुर्गीअ जो गोश्त जेको आहे उहो असां कुटे रहिया आहियूं ऐं कुटिजी वेंदो, हिते सभु मसाला गॾु थिया आहिनि।
दाल भी जेका उन सां गोश्त सां असां जेका उॿारण जे लाइ विधी उहा बि बिल्कुलु ॻरी वई आहे। उनखे बि असां उखरी मुरी में कुटे पेस्ट ठाहे पोइ उन में मसाले सां गॾु कंदासीं। हीअ ॾिसो हिकु ॿ दफ़ा थोरो तयारु कढी ॾिसो गरम। हाणे हीअ ॾिसो दाल जेका आहे उहा असां दाल करे तव्हां उखरी मुरी में कुटी करे ॾाढो ज़बरदस्त पेस्ट ठही चणनि जी दाल। जेतिरो नेचुरल उनखे ठाहींदो ओतिरो ज़ाइकेदार थिए। हाणे हीअ ॾिसो कुटी वियो आहे। हाणे हीअ असां जेका दाल उहा असां कुटी विया आहियूं इनखे मिक्स कंदासीं। इहो मसालो हाणे मिक्स थी वियो। हीअ हाणे ॾिसी रहिया आहियो त चिकन जो जेको पेस्ट असां ठाहियो उन खां पोइ दाल जो पेस्ट आहे, गरम मसालो जेको कुटियो, हे जेको बसर ऐं थूम हुई ऐं हीअ जेको साओ मसालो हुयो उन सां इहे सभु शयूं। उन खां पोइ हे हिकिड़ो चमिचो जेको आहे हिन ते ॻाढ़नि मिर्चनि जो असां विझंदासीं ऐं उन खां अलावा ॾिसो पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ घणे घटि हिकु चमिचो जेको आहे उन में लूण जो बि हुजणु घुरिजे त जीअं असांजो हाणे हीअ पेस्ट ठही वई आहे। हीअ असांजे सभु आहिनि मसाला इन्हनि खां मिक्सअप थींदो ऐं उहो बि जेकॾहिं तव्हां जेतिरो मिक्स कंदव जेतिरे टाइम हिन ते महिनत कंदव ओतिरो हिन जो मिक्सअप थींदो ऐं ज़बरदस्त नमूने जो ज़ाइक़ो हुन में पैदा थींदो। तव्हां हथनि सां महिनत सां मज़ो बिल्कुलु। सो हर इंसान उस्ताद तो ही फ़नकार हूंदो आहे पर हर इंसान खे फ़नकार हुजणु घुरिजे ऐं बसि माण्हू इंसान ॿियनि जो ख़ैरु ख़्वाह हुजे, ॿियनि सां प्यारु करे, ॿियनि जो ख़्यालु करे, महिनत करे त अलाह साईं हुनखे हिमत ज़रूरु ॾींदो आहे ऐं नेक नियत ज़रूरी आहे। करप्शन खां पासे हुजे, महिनत कयो, पंहिंजो मक़ाम माण्हू। सो हीअ ॾिसो था आहिस्ते आहिस्ते मिक्स थी रहियो आहे। हिन जो काफ़ी प्रोसेस आहे पर इहो माना सुठे नमूने सां तव्हां हीअं चिकन से चिकन जो जेके रेशा आहिनि हीअ मसालो हाणे मिक्स थी वियो आहे जेको बि तव्हां ॾिठो। हाणे हीअ जेके आहिनि उन में 2 अंडा जेके आहिनि असां मिलाईंदासीं ऐं उन खां पोइ वरी इनखे मिक्स कंदासीं त जीअं मसालो रिच थी बीहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो अंडे मिलण खां पोइ हीअ मसालो मिक्स थींदो। उनखे जेतिरो बहितर मिक्स कंदो ओतिरो हुन में ज़ाइक़ो ईंदो। मिक्स करण जा खोड़ तरीक़ा आहिनि पर मुंहिंजो पंहिंजो हीअ अंडनि खां पोइ जेको मसालो तयारु थियो ऐं जल्दी जल्दी मां जेको 5 शामियूं पंहिंजे हथनि सां ऐं ॾिसो ज़ाइक़ो बि माशाल्लाह शामियूं त हथनि ते ठाहिबियूं आहिनि। शामियूं जेके आहिनि हीअ चांवर ॾिसो बची रहिया आहिनि अंदरि सां ऐं जॾहिं शाम जो चांवर तयारु थींदा त पोइ गटर सां गॾु इंजॉय कंदासीं ऐं उनखे तव्हांखे बहितर ॾिजे। शामियूं जेके आहिनि उहे बची विया आहिनि। हाणे पासो बदिलाईंदासीं। ज़ाइकेदार घर जो साफ़ सुथिरो कोशिशि करे घर जूं शयूं जेके आहिनि उहे खाओ त बहितर आहे ऐं उहे सिहत जे लाइ बहितर आहिनि। ॿाहिरि होटलिंग जेका आहे उहा सिहत जे लाइ तमामु नुक़सानदार आहे, अवॉइड थींदी। शामियूं हाणे बिल्कुलु कची तयारु थी वियूं। शामियूं जेके आहिनि पंहिंजो पचल ज़ाइकेदार ॾिसी रहिया आहियो ऐं परियां चांवर तयारु आहिनि ऐं अलाह साईं तव्हांखे बहितर रिज़्क़ ॾे। लियाकत मीरानी अॼु घर खां कीअं शामियूं ठाहिजनि। थैंक यू वेरी मच। गॉड ब्लेस यू ऑल प्लीज़।